अस्सलाम वालेकुम। ॾाढो ॾुखु थियो सच पुछो त अॼु मुंहिंजी दिलि जेका आहे उहा झुरी पई आहे ऐं को लफ़्ज़ मूं वटि न आहिनि जो तव्हांजे अॻियां मां बयानु कयां। ही उन शांती जेका असांजी भेण आहे जेका असां अंगड़ मां गुम थी वई ऐं हाणे जेका आहे हुनजा मासूम ॿारड़ा आहिनि। हिन नंढड़ी जी कंडीशन तव्हां ॾिसी सघो था ऐं हिन जी हालत तव्हां ॾिसी सघो था। कल्ह खां मुंहिंजा वीडियो हली रहिया आहिनि ऐं सच पुछो त मूं वटि लफ़्ज़ न आहिनि जो तव्हांजे अॻियां बयानु कयां। हिन उन मासूम जेका असां शांती जेका असांजी भेण आहे जेका हाणे सकीना थी चुकी आहे ऐं ही उन भेण जा ॿारड़ा आहिनि जेके तव्हां पाण ॾिसी सघो था। दोस्तो जेकॾहिं असां जंहिं मुल्क में रहूं था उहो असांजो इस्लामी मुल्क आहे, असां बिल्कुलु उनजी जेका असां इज़त ऐं वॾो एतिराम कंदा आहियूं। पर ही उन्हनि मासूम जेका ॿारनि जूं कीहूं ऐं दाऊं तव्हां ॿुधी सघो था जेका तव्हांजे साम्हूं आहे। ही उन अभी सकीना जेका हिन वक़्तु सकीना ऐं पहिरियां शांती भील हुई जेका ॿ ॾींहं अॻु में जेका असां गुम थी वई ऐं उहा जेका हिन वक़्तु असांखे ॾाढो ॾुखु थींदो आहे। असां हिन धरती जा वारस आहियूं पर असांखे जेका ॿिए अख्याई थिए थी उहा शायदि तव्हांजे साम्हूं आहे। ही मासूम गुलनि जहिड़ा ॿारड़ा जेके आहिनि ही नंढड़ी ॾिसी सघो था तव्हां, हिन जूं कीहूं ऐं दाऊं। ही मुंहिंजो अंदाज़ो साल जी छोकिरी हूंदी पर सच पुछो त अॼु मुंहिंजी दिलि झुरी पियो आहे, मुंहिंजो जी झुरी पियो आहे। आख़िर कंहिं दर असां दायूं, असां कंहिं दर रहूं, असां कंहिंजे अॻियां रहूं, कंहिंजे अॻियां कुकू कयूं। ही हुनजा मासूम ॿारड़ा आहिनि जेके तव्हां पाण हालत ॾिसी सघो था। 4 ॿारड़ा आहिनि उन असांजी भेण सकीना जा आहिनि जेका हिन वक़्तु सकीना पहिरियां जेका असां शांती हुई भील ऐं हाणे हुनजे ॿारनि जी हीअ हालत आहे। हिन जो को वाई वारस कोन्हे, हीअ अकेला ॿारड़ा ही रोअनि पिया तव्हांजे साम्हूं आहिनि। ही हिन जूं कीहूं हिन जूं दाऊं तव्हांजे साम्हूं आहिनि। ऐं तव्हांजो ख़ादम दोस्त दर्द जी नगरी मां वफ़ा सुबुह लाहौती। जेकॾहिं तव्हां वटि इंसाफ़ जी उमेदु आहे त हिननि जो ज़रूरु सोचिजो ऐं उन मोल ज़रिए गुज़ारिश कंदुसि त जंहिं भेण खे तव्हां मुस्लमान कयो आहे उनजे बचड़नि जी हीअ हालत आहे। महिरबानी।